दोस्तों तव्हांजे साम्हूं हिन वक़्तु असां टी.एस. इलियट जे मशहूरु नज़म वेस्टलैंड जो पहिरें से द बैरियल ऑफ डेड जो सिंधी तर्जुमो मंज़ूम तर्जुमो पेश करे रहिया आहियूं। उमेद तव्हांखे पसंदि ईंदो। हिन तर्जुमे जी सेटिंग में मूं थोरी तब्दीली कई आहे ऐं यूरोप जे माहौल खे असां सिंध जे कॉन्टेक्स्ट में पेश करण जी कोशिशि कई आहे। हिसो पहिरियों मुर्दा दफ़नाइण। चए थो अप्रैल महीनो आहे ज़ुल्म जो कहर जो। अप्रैल महीनो आहे ज़ुल्म जो कहर जो, मुर्दा ऐं बंजर ज़मीननि मां गुलनि फुटण जे पहिर जो, जंहिंमें यादूं उदमा ऐं ख़्वाहिशूं उभरी थियूं पवनि जीअं सुकल पाड़ू बहार जे मींहं में निखरी थियूं पवनि। ॼण सियारे जो पारो असांखे गरमाए छॾे ऐं वेसारो धरतीअ खे बर्फ़ जो वेस पहिराए छॾे। ज़िंदगी कंहिं सुकल पाड़ मिसिल साह खणंदी थी रहे जुगाड़ मिसिल। कींझर किनारे ते ॼण सावण जो आगाज़ आहे। कींझर किनारे ते ॼण सावण जो आगाज़ थियो। मींहं फुड़ियुनि जो वसकारो ऐं खिवण जो आवाज़ थियो। कंहिं मोहाणे जे छापरे में ओट वरितीसीं, ॼण तिड़के में मकलीअ तरफ़ मोट वरितीसीं। कलाकनि जा कलाक चांहि ते हवाल कटियासीं। असां छा अंग्रेज़ी ॼाणूं, निज पिज सिंधी बणियासीं। असीं न अंग्रेज़ न रूसी न जर्मनी जा सुट आहियूं। असीं न अंग्रेज़ न रूसी न जर्मनी जा सुट आहियूं। असीं सिधा साधा सदियुनि खां सिंधी पुट आहियूं। जॾहिं पाण ॿार हुआसीं रहंदा हुआसीं कंहिं तड़ ते, त मुंहिंजो सोट घुमाईंदो हो मूंखे बगीअ जे अड़ ते, त डिॼीअ में मुंहिंजो साहु वेंदो हो। संभाल संभाल पाण खे उहो मूंखे चवंदो हो। ऐं पोइ पाण ॿई जो तिरकी किरंदा हुआसीं त टकरीअ जे ॿिए किनारे वञी रड़ंदा हुआसीं। जिते ख़ौफ़ न हो ऐं आज़ादी हुई, टकरीअ जे ॿिए पासे त रुॻो बर्बादी बर्बादी हुई। आधी राति ताईं मां पढ़ंदी हुअसि ऐं सियारे में सखर घुमण लाइ उथंदी हुअसि। हीअ यादूं किथां थियूं फुटनि, ही गुलड़ा पथराई ऐं कलाठी ज़मीन मां इंसान जा बचड़ा। तूं छा ॼाणी तोखे कहिड़ी परख कहिड़ी ॼाण आहे, त तोखे तुंहिंजे वजूद जी बि कहिड़ी सुञाण आहे। ठोड़ा वण, हे ठोड़ा वण जन वटि ॾियण लाइ छांवरो कोन्हे को, मोल मकड़ियूं ऐं किॾियूं तिॾियूं जन वटि टाकरो कोन्हे को। ख़ुश्क जबल ऐं वारी हुई, पाणी जो न निशान हुयो। ॻाढ़े सिरे टिकरी जी ओट में लिकल को इंसान हो। अचो त उन ओट में पनाह वठो। तव्हांखे ज़िंदगी जा नवां ॾेखारा ॾेखारिया मां ऐं तव्हांजा सुबुह जी रोशनी में ठहंदड़ पाछारा ॾेखारिया मां। जीअं शाम जो पाछोला वधी वॾा था थियनि, तीअं बुक मिटीअ मां ख़ौफ़ जा बुत था ठहनि। ऐं पोइ गोटे जे नज़म मां टुकड़ो पेश करे थो त ताज़ी जो थी हवा घुले, ताज़ी जो थी हवा घुले, त पंहिंजो घर ई देस हले। मुंहिंजो परदेसी बचिड़ो कॾहिं थो अची मूंसां मिले। चए थो तो जो परोके साल मूंखे मेहंदीअ जा गुल ॾिना हुआ, सभु मूंखे मेहंदीअ वारी छोकिरी चवंदा हुआ। पाण जॾहिं मेहंदीअ जी ॿार मां मोटिया हुआसीं, ॿाहूं गुलनि सां भरियल वारनि आलनि सां मोटिया हुआसीं। ज़ुबानूं ख़ामोश ऐं निड़नि खां बि गूंगा हुआसीं। बेख़बर त न ज़िंदा न मुर्दा हुआसीं। तुंहिंजी दिलि जी दुनिया में बि झाती विधीसीं, उते बि तन्हाई ख़ामोशी ॾिठीसीं। ॼण को वारीअ सां लटियल समुंदर हुजे, तीअं ख़ाली ख़ाली असांजो अंदरु हुजे। अचो तव्हांखे यूरोप जी कहना जो हाल ॿुधायां। अचो तव्हांखे यूरोप जी कहना जो हाल ॿुधायां। मैडम सास्टोरस जे पेशन गोई जो हवालु ॿुधायां। खणी जो थोरी पोढ़ी ऐं बीमार आहे, पर सॼे यूरोप में का उन जहिड़ी होशियारु आहे। पंहिंजे पतनि जी खोड़ीअ मां पतो खणी ॿुधाए थी ऐं मूंखे बि क़िस्मत जो हाल ॿुधाए थी। तुंहिंजी क़िस्मत में पोढ़ो ॿुॾंदड़ नाखो आहे, जंहिंजे अखियुनि में मोतियुनि जो टांको आहे। ॾिसी तुंहिंजी क़िस्मत में ज़हरीलो वणु आहे ऐं अॻियां बयाबान ऐं बदकिस्मती जो ऋण आहे। केॾो औखो क़िस्मत जो खेल आहे, रुॻो बर्बादी वेल ई वेल आहे। चए थो अॻियां क़िस्मत जा कार्ड बि अजीब आहिनि। अॻियां क़िस्मत जा कार्ड बि अजीब आहिनि। हिक में क़िस्मत जो फीथो ऐं ॿिए में टे ग़रीब आहिनि। हिकु कार्ड में हिकु वापारी काणो आहे, जंहिंजे जीअण जो नूर उजाणो आहे। हिकु ख़ाली कार्ड में अजीब सार आहे, जंहिंमें रखियल ज़िंदगी जो अणॼातल बार आहे। जंहिंजी मां बि ॾाढी ॾुखी ऐं ॻुझी आहे, जेका अॼु ॾींहं ताईं मूंखां बि न ॿुझी आहे। हिकु फाहो खाधल लाश ऐं ॿुॾी मरण जो हिरास। हिकु फाहो खाधल लाश ऐं ॿुॾी मरण जो हिरास। माण्हुनि जे मेड़ में ॾिसां थो कि गोल दाइरे आस पास। महिरबानी पोड़ी कहना, जे मुंहिंजी महबूबा सां मिलजां त खेसि मुंहिंजी क़िस्मत जा हाल सलजां। ॿुधाइजांसि त जीअण अॼुकल्ह केॾो औखो आहे। ख़्याल सां रहणु घुरिजे, रुॻो दोखो ई दोखो आहे ऐं ख़्याली तसवराती शहर। सियारे जी सुबुह कोहीड़े में विकोड़ियल आहे ऐं जामशोर पुल माण्हुनि जे मेड़ सां भरियल आहे। हैरान आहियां त मौत कीअं रूप मटाए थो। हैरान आहियां त मौत कीअं रूप मटाए थो। केतिरियूं हयातूं खुटाए, केतिरनि जा साह सुकाए थो। हर कंहिंजूं नज़रूं हेठि झुकियल आहिनि, पंहिंजे चक्रनि में गुम घिटियुनि में भटकियल आहिनि। ॼण त सिंध में सभिनी जो सफ़र भिटाई जी मज़ार ॾे आहे। हर को ॾुतड़ियल भटकियल तकलीफ़ुनि आज़ार में आहे।
बसि बेयकीनी आहे, बेज़ारी आहे, हर तरफ़ मातमी आहे, हज़ारी आहे। उते मां ॾिसां थो ऐं सुञाणा थो पंहिंजे हिकु पुराणे यार खे। उते मां ॾिसां थो ऐं सुञाणा थो पंहिंजे पुराणे हिकु यार खे जेको मिलियो हो जंग ऐं तलवार जे धार ते, पूरियो हुयो हिकु गजी लाश हुन जे बाग़ जे ॿारे में। छा उहो लाश गोंचो आहे ऐं फुटंदो न सियारे में, या पारो उनखे साड़े विझंदो, या उनजो वफ़ादार कुतो सियारे खे बि ॾाढ़े विझंदो। चुप कर मुनाफ़िक़, केरु थो ॼाणे आईंदो। मूं जहिड़ा पढ़ंदड़ मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाउ, तुंहिंजा मुंहिंजा साॻिया जहिड़ा साॻिया निभा। हे पहिरें हिसे जी सिंधी ट्रांसलेशन हुई। उमेद तव्हांखे पसंदि ईंदी। तव्हांजी तमामु घणी महिरबानी।